बांदी भरिसां यूसी अब्दुल हसन डायरी में कुछ ॾींहनि खां हलंदड़ गैस्ट्रो बीमारी जी रोकथाम लाइ DHO शहीद बनज़ीराबाद डॉक्टर असदुल्ला डायरी ऐं MS बांदी डॉक्टर गुलाम अब्बास चांडियो पारां फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें डॉक्टर रियाज़ हुसैन शाह, डॉक्टर मसूद अहमद ख़ासकेली, डॉक्टर सुहेल अहमद आराई ऐं स्टाफ पारां ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते DHO शहीद बनज़ीराबाद डॉक्टर असदुल्ला डायरी ऐं MS बांदी गुलाम अब्बास चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु यूसी अब्दुल हसन डायरी में गैस्ट्रो जा केस ज़ाहिर थिया हुआ, जिन जो इलाज पिणु कयो वियो हो, जॾहिं त अॼु फ्री मेडिकल कैंप लगाई वई आहे, जंहिंमें इन्हनि मरीज़नि जो फॉलोअप कयो वियो आहे ऐं इन्हीअ सां गॾोगॾु तहक़ीक़ाती टीम बि हिते घुराई वई आहे, जेका पाणी ऐं गैस्ट्रो में मुब्तला मरीज़नि जा मुख़्तलिफ़ सैंपल वठंदी त कहिड़नि सबबनि जे करे ही वबा पखड़ी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।